सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में आऊं आहियां अवां जो मेज़बान फाज़िल छन्ना। अॼु 8 अप्रैल 2018 आचर जो ॾींहुं आहे। अॼु जूं अहम सुर्खियूं ऐं अहम ख़बरूं साण करे अवां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। सभ खां पहिरीं अॼु जी अहम सुर्खी अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। चीफ जस्टिस चयो आहे त मुल्क में बादशाहत नाहे, कंहिंखे पंहिंजा बभ भरण न ॾींदासीं। इन चयो त पंजाब में हिकु वज़ीर जी पोस्ट सेक्रेटरीअ खे 3 लखनि में मुक़ररु कयो वियो। तव्हां वज़ीर आला सां ॻाल्हाईंदा या खेसि असीं घुरायूं, चीफ सेक्रेटरीअ सां मकालमो। चीफ जस्टिस ख्वाजा सलमान सां मुखातिब थींदे चयो त ख्वाजा सलमान साहब सिहत खाते खे संभाले नथा सघो त उहिदो छॾे ॾियो। गाइनीअ जी सीट ते ॿियो डॉक्टर मुक़ररु थींदो, खाते जो कख बि नाहे भञो, सिफारिशनि ते भर्ती थिए पई। इन चयो त वज़ीर आला पंजाब खे घुराए कारकर्दगीअ जो जाइज़ो वठूं था, तव्हां पूरी क़ौम खे बीमार करे छॾियो आहे। पंजाब हुकूमत जी कारकर्दगी बदतरीन आहे। सुनवाईअ दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। अहम सुर्खी असां वटि आहे त एमनेस्टी स्कीम पाकिस्तान ब्लैक लिस्ट थियण जो ख़तरो। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स चयो आहे त पाकिस्तान कोताही कई आहे, असां खां टैक्स एमनेस्टी पैकेज जी अॻुवाट मंज़ूरी नाहे वरिती वई। हिननि चयो त स्कीम सां दहशतगर्दनि जी माली सहकार ऐं मनी लॉन्ड्रिंग सबबि दहशतगर्दीअ ख़िलाफ़ आलमी जंग ते संगीन असर पइजी सघनि था। मिफ्ताह इस्माइल चयो त टास्क फोर्स स्कीम ते कुझु एतिराज़ वारिया आहिनि, परेशानीअ जी ॻाल्हि न आहे, स्कीम आलमी मयारनि सां ठहकंदड़ आहे। FBI चयो आहे त स्कीम जी हुकूमत अंदरां बि मुखालिफ़त थी रही आहे। रियल एस्टेट सूबाई मामिलो आहे, वफ़ाक़ी हुकूमत प्रॉपर्टी माणनि जो हक़ नथी रखे। वज़ीर आज़म पाकिस्तान शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त एमनेस्टी स्कीम ते तनक़ीद कंदड़ केतिरो टैक्स ॾियनि था। मुल्क में पहिरियों भेरो टैक्स सुधारनि जो इनक़लाबी क़दम खयो आहे। इनकम टैक्स शरह खे अधु खां बि घटाए छॾियो आहे। चीफ जस्टिस चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ ॻाल्हाइण पाण खे फाहो ॾियण बराबरि आहे। लाहौर रजिस्ट्रीअ में सुनवाईअ दौरान औरत पंजाब हुकूमत ते तनक़ीद कई। चीफ जस्टिस शलवार कमीज़ पहिरें ऑपरेशन कंदड़ डॉक्टर जो फोटो ॾेखारियो। ख्वाजा सलमान चयो त इहो मुंहिंजे मातहत न आहे। चीफ जस्टिस चयो त तव्हां कहिड़ा वज़ीर आहियो। अॼु जी अहम ख़बर आहे त हैदराबाद जी दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत में दड़ो वाक़े जे
टिन जवाबदारनि खे सख़्तु पहिरे हेठि पेश कयो वियो। जॾहिं त पुलिस पंहिंजी रिपोर्ट में अदालत खे ॿुधायो त दड़ो में नौजवान प्रकाश सां ज़्यादतीअ वारो वाक़ियो 1.5 साल अॻु पेश आयो ऐं ज़्यादतीअ जी वीडियो भरींदड़ अमर जुमाणीअ जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हयां पिया वञनि, जेको रूपोश थी वियो आहे। पुलिस अदालत खे इस्तदा कई त जवाबदार इब्राहिम मेमन, सालेह मेमन ऐं सलीम गगुओ खे वधीक जांच लाइ पुलिस हवाले कयो वञे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे जवाबदारनि खे 7 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते टंडो मोहम्मद ख़ान पुलिस हवाले कयो। उन ॾिस में इंस्पेक्टर स्पेशल ब्रांच राणा शफ़ीक ॿुधायो त 7 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मिलियो आहे, जॾहिं त मीरपुर बठोर जे नुमाइंदे मूजिबि जवाबदारनि खे झोक शरीफ़ थाणे ते रखियो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख जी सरबराहीअ में 2 रुकनी बेंच सुजावल में नौजवान प्रकाश सां थींदड़ ज़्यादतीअ वारे मामले जी सुनवाई कई। सुनवाईअ दौरान अदालत में DIG हैदराबाद जावेद आलम ओढो, SSP सुजावल ऐं जांच ऑफिसर पेश थिया। DIG हैदराबाद अदालत खे ॿुधायो त मुख्य जवाबदार समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त मुतासिर ख़ानदान महफ़ूज़ आहे। DIG हैदराबाद अदालत खे वधीक ॿुधायो त पुलिस रिपोर्ट मूजिबि नींगर सां 2.5 साल पहिरीं ज़्यादती थी आहे। DIG अदालत खे ॿुधायो त ज़्यादतीअ खां पोइ जवाबदार नींगर खे ब्लैकमेल कंदा हुआ, जॾहिं त ब्लैकमेलिंग जे ज़रिए नींगर खां वॾी रक़म वसूल कई वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो त उन खां पोइ मुतासिर ख़ानदान दड़ो शहर मां हैदराबाद मुंतक़िल थी विया आहिनि। अदालत DIG हैदराबाद खे हुकुम ॾिनो त कानून मूजिबि जवाबदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दड़ो में नौजवान प्रकाश सां थियल इज्तमाही बदफ़ैलीअ ख़िलाफ़ जवाबदारनि खे सज़ा ॾियारण लाइ जसम तरफ़ां 12 मार्च ते सुजावल खां ठठो सेशन कोर्ट ताईं ऐलानियल पैदल लॉन्ग मार्च खे कामयाब करण लाइ सियासी कारकुननि, सुजाण हल्कनि ऐं ॿियनि धुरियुनि सां राब्ता तेज़ कया विया आहिनि। उन सिलसिले में जिस्म जे चेयरमैन रियाज़ चांडियो, वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई, मीरल मला ऐं ॿियनि अॻुवाननि दड़ो पहुची ज़्यादतीअ जो शिकार जयप्रकाश ऐं संदसि वारसनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते रियाज़ चांडियो चयो त दड़ो में सरकारी धुर जे सरपरस्तीअ में गैंगस्टरनि जो वॾो गिरोह रहे थो, जिते सुजावल, ठठो, बदी, नटण मोहम्मद ख़ान ऐं ॿियनि ज़िलनि जे सवे नौजवाननि खे आणे साणनि जिन्सी ज़्यादतीअ बैदि संदसि एतिराज़ जोगियूं वीडियो रिकॉर्ड करे खेनि ब्लैकमेल कयो वञे थो। उन्हनि ॾोहारियुनि खे PP हुकूमत जी मुकमल हिमायत हासिल आहे। मीरपुर बठोर में PP शहीद भुट्टो पारां दड़ो जे नौजवान जयप्रकाश सां थियल इज्तमाही ज़्यादतीअ वारे वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां PP शहीद भुट्टो जे अॻुवाननि इब्न ख़ासकैली, मुर्तज़ा ओठो ऐं अहमद पढ़ियार जी अॻुवाणीअ में एहतियाती मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अॻुवाननि चयो त हुकूमती धुर जे अॻुवान जे पुट ऐं संदसि दोस्तनि हथां इज्तमाही ज़्यादतीअ जो निशानो बणियल नौजवान जयप्रकाश सां इंसाफ़ करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हिननि वधीक चयो त वाक़े जे चौथे जवाबदार खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। दड़े जे नौजवान जयप्रकाश कुमार सां इज्तमाही ज़्यादतीअ जो निशानो बणाइण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी अॼु दड़ो में वॾो एहतियाती मुज़ाहिरो थींदो। सिविल सोसाइटीअ जे अॻुवान ऐं दानिश्वर जामी चांडियो जे सॾ ते दड़े में मुज़ाहिरो थींदो, जंहिंमें जामी चांडियो ऐं ॿिया शरीक थींदा, जॾहिं त उन सां गॾु सिविल सोसाइटीअ जे सॾ ते ॿियनि शहरनि में बि एहतियाती मुज़ाहिरा कया वेंदा। कराचीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त कराचीअ जे पार्कनि ऐं रांदियुनि जे मैदाननि ते कब्ज़ा ऐं सियासी ऑफिसूं केराइण वारे मुआमले बाबति अॻूणे सिटी नाज़िम नेमतुल्ला ख़ान ऐं ॿियनि शहरनि में सरकारी ज़मीन ते कब्ज़नि बाबति केस जूं सुनवायूं कई वयूं। सुप्रीम कोर्ट सुनवाईअ दौरान कराची जे समूरनि पार्कनि, रांदियुनि जे मैदाननि तां हद दख़लियूं ऐं सियासी ऑफिसनि खे डाहिण, जॾहिं त कश्मीर रोड तां शादी हॉल्स समेत तमामु समूरियूं गैर क़ानूनी अदावतूं फ़ौरीअ डाहिण जो हुकुम ॾिनो। सुप्रीम कोर्ट इंतज़ामिया खे हुकुम ॾिनो त स्विमिंग पूल, स्क्वैश, टेनिस कोर्ट्स ऐं
स्केटिंग रिंग खां सवाइ समूरियूं अदावतूं ख़तमु कयूं वञनि। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त शाइराए क़ाइदीन ते चाइना ग्राउंड हो, असां क्रिकेट खेॾंदा हुआसीं। जस्टिस मक़बूल बाक़िर चयो त हीअ फुटबॉल ग्राउंड हो, हिते मज़बूत इमारतूं ठाहियूं वयूं आहिनि जिन खे फौरी तौरु ॾाठो वञे। जस्टिस गुलज़ार अहमद हुकुम ॾिनो त PACHS में नोखेज़ ग्राउंड में अञा बि सियासी पार्टियुनि जूं ऑफिसूं मौजूदु आहिनि, उन्हनि खे ॾाठो वञे ऐं समूरे शहर जे पार्कुनि रांदियुनि जे मैदाननि खे असुल शिकिल में बहाल कयो वञे। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना त सरकारी प्लाटनि ते गैर क़ानूनी तइमीर बर्दाश्त न कई वेंदी। उन खां सवाइ सुप्रीम कोर्ट में सरकारी एराज़ीअ जे अलाइनमेंट बाबति केस जी सुनवाईअ दौरान जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त शहर जो ॿेड़ो ग़रक़ कयो वियो आहे। शहराए फैसल ते केरु केरु भितियूं ठाहे रहियो आहे, को शहर जो वारिस आहे या न, या को पुछण वारो आहे। सुप्रीम कोर्ट एडवोकेट जनरल खे मुखातिब थींदे पुछियो त ॿुधायो त केरु आहे हिन शहर जो वारिस। समूरो पाकिस्तान असां ते खिले थो, हीउ आहे असांजो कराची। रेवेन्यू में अॼु बि वॾा वॾा धाड़ेल वेठा आहिनि। जेकॾहिं सरकारी एराज़ीअ ते पाबंदी खईं त तव्हांजा ऑफिसर जशन मल्हाईंदा। अदालत रिमार्क्स ॾिना त तव्हांजा सरकारी ऑफिसर चार्टर्ड जहाज़ ते लंडन में ॿारनि जूं शादियूं कराए रहिया आहिनि। एडवोकेट जनरल साहिब, छा तव्हांखे ख़बर आहे त कंहिं कंहिं लंडन में चार्टर्ड जहाज़ बुक कराया? जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त ज़मीनी हक़ीक़तूं ॿुधाइनि थियूं त हज़ारनि जी तइदाद में अलाइनमेंट कयूं वयूं। छा असां ॿुधाईंदासीं त अलाइनमेंट कीअं करणी आहे? सिंध हुकूमत छा करे रही आहे? असां खां छा थी कराइणु चाहे? तव्हां सरकारी ऑफिसरनि वटि एतिरो माल किथां खां अची रहियो आहे? छा तव्हां नथा ॼाणो त असां कहिड़नि ऑफिसर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं? अदालत एडवोकेट जनरल खे मुखातिब थींदे ॿुधायो त ऑफिसरनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी, कुझु त ॿुधायो। उन्हनि वटि माल किथां आयो आहे? तव्हांजो हर वॾो सरकारी ऑफिसर इलाइक़े जो बादशाह आहे। इहा बि ख़बर आहे त तव्हां ऑफिसरनि खे कुझु बि नथा करे सघो। तव्हां ई ऑफिसरनि जे बचाव करण लाइ बीह रहंदा आहियो। जस्टिस मक़बूल बाक़िर रिमार्क्स ॾिना त असां हितां वेही हुकूमत नथा हलाइणु चाहियूं। जस्टिस गुलज़ार अहमद चयो त पोइ चयो वेंदो आहे त दुकान खोले वेठा आहिनि। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त अहिड़ा मॉल्स कंहिं कम जा न आहिनि जिते असांजी मसनूआत न हुजे। हाणे त असांजा मज़दूर बि बेरोज़गार थी रहिया आहिनि। हाणे चीनी मुलाज़िम हिते कमु करे रहिया आहिनि। छा तव्हांखे कुझु ख़बर नाहे त छा करिणो आहे? हिन वधीक चयो त मेयर कराची ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे चओ वेहनि ऐं ॾिसनि त छा थी रहियो आहे। असां तव्हांखे सहूलियतूं ॾियण था चाहियूं, पर तव्हां कुझु नथा करणु चाहियो। उन बैदि सुप्रीम कोर्ट हिकु महीने में रेवेन्यू जो मुकमल रिकॉर्ड कंप्यूटराइज़्ड कराए सेल ज़रिए पेश करण जो हुकुम ॾींदे हिदायत कई त ॿुधायो वञे त रेवेन्यू जो कहिड़ो SOP बनायो वियो, कहिड़े ऑफिसर ख़िलाफ़ शिकायत ते कहिड़ी कार्रवाई थी। जस्टिस मक़बूल बाक़िर रिमार्क्स ॾींदे चयो त एयरपोर्ट खां ॿाहिरि ईंदे ई दिलि ॾुखे थो। जस्टिस गुलज़ार अहमद वधीक रिमार्क्स ॾिना त शाइरा फैसल ते जॻह जॻह भितियूं केरु ठाहे रहियो आहे। इहो बि ॿुधायो वञे त जॻह जॻह ते मॉल्स छाजे लाइ ठाहिया पिया वञनि। छा तव्हांखे इजाज़त ॾियूं त सॼी सिंध विकिणी छॾियो? हिन रिमार्क्स ॾिना त पाकिस्तान ख़ुदि हिकु प्लाट आहे जंहिंखे जीअं आयो मर्ज़ीअ सां विकिणी छॾियो। सॼे मुल्क में असां कराची जे करे शर्मिंदा थी रहिया आहियूं। समझ में नथो अचे त उन्हनि शहर जो सिटी मैनेजर केरु आहे। जस्टिस गुलज़ार वधीक चयो त रेलवे ते कब्ज़ा थी चुका आहिनि, उहो केरु करे रहियो आहे? छा तव्हांखे नज़र नथो अचे? तव्हांखे इजाज़त ॾियूं त सॼी सिंध विकिणी छॾियो? जस्टिस गुलज़ार अहमद चयो त असांजो कमु आइनी मुआमला ॾिसणु आहे, पर असांखे उन्हनि कमनि में उलझायो वियो आहे। कोटड़ीअ में सरकारी ज़मीन बाबति केस जी सुनवाईअ दौरान सुप्रीम कोर्ट हुकम असिस्टेंट कमिश्नर कोटड़ीअ खे ॾिनो त हाणे
648 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। इस्लामाबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त इस्लामाबाद में अमरीकी सफ़ारतकार जी गाॾीअ जे टकर में हिकु मोटरसाइकिल सवार शख़्स फ़ौत थी वियो आहे। पुलिस मुताबिक़ काल्ह अमरीकी सफ़ारतखाने जे डिफेंस एयर अताशी जी गाॾी दामन कोह वेझो मोटरसाइकिल खे टकर हयो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार शख़्स फ़ौत थी वियो। पुलिस अमलदारनि मुताबिक़ हादसे वक़्तु अमरीकी सफ़ारतखानो जो डिफेंस एयर अताशी गाॾी पाण हलाए रहियो हो। पुलिस मुताबिक़ गाॾीअ खे कोहसार थाणे मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ख़ानगी चैनल मूजिबि सफ़ारती छूट सबबि सफ़ारतकार खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। पुलिस अमलदार मुताबिक़ हादसे में फ़ौती शख़्स खे पम्स इस्पताल मुंतक़िल करे कार्रवाई शुरू कई वई आहे ऐं अमरीकी सफ़ारतखाने खे बि हादसे जो इतला ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ अमरीकी सफ़ारतखाने जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त काल्ह टिपहरीअ धारे सफ़ारतखाने जी गाॾी हादसे जो शिकार थी हुई। अमरीकी सफ़ारतखाने जे तर्जुमान मूजिबि हादसे जी जांच लाइ मक़ामी इंतज़ामिया सां राब्ते में आहियूं। रते देरो मां बि असां वटि अहम ख़बर आहे त रते देरो में सिंध जे अरड़े पुट शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी 6हीं वरसी मल्हाई वई। वरसी मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जस्कम कारकुननि जा काफ़िला पहुता। जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी जी रिहाइशगाह खां संदसि जी अॻुवाणीअ में अमजद महेसर, केहर अंसारी, सरवर खुश्क, कारी गांगरो, दीदार शाम, मोमिन समो, अतर सुमरो, जिसाफ जे मरकज़ी सदर सफ़दर तुनियो, पोरित संगत जे सदर ओस्मान मेमन, अशरफ कलोड़ो ऐं ॿियनि सवें कारकुननि रैलीअ जी सूरत में शहीद बशीर ख़ान कुरैशी जी मज़ार ते पहुची हाज़िरी भरी, गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी ऐं क़ौमी गीत सां खेसि भेटा पेश कई वई। उन मौक़े ते वरसीअ जे जलसे खे ख़िताब कंदे जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी चयो त शहीद बाबा जी जिदोजहद सिंध अंदरि क़ौमी सुजागी पैदा कई, जंहिंजी जिदोजहद घण तरफ़ी हुई। सिंध जे बरंदड़ मसइलनि कालाबाग डैम ख़िलाफ़ जिदोजहद करे वाज़े कयो त सिंध जे अवाम खे कालाबाग डैम कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। पुरअमन जिदोजहद करे हुक्मराननि खे मजबूर करे कालाबाग डैम मनसूबे ते हलंदड़ कमु रोकराए छॾियो। अॼु वरी सिंध में पाणीअ जी हथरादू खोट पैदा करे कालाबाग डैम मनसूबे खे ॿीहर शुरू करण लाइ राह हमवार कई पई वञे। अहिड़ियुनि साज़िशुनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हिन चयो त सिंध में धारनि जी आबादकारी सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ साज़िश कई पई वञे। सिंध में आयल धारनि खे कसमनामे ते शनाख़्ती कार्ड ठाहे उन्हनि खे क़ानूनी तौरु तस्लीम कयो पियो वञे। अहिड़ा फ़ैसिला असां खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। अमजद महेसर ख़िताब कंदे चयो त सिंध जो हर माण्हू बशीर ख़ान कुरैशी सां वेझड़ाइप जो दावेदार आहे। इहा बशीर ख़ान कुरैशी जी मुहबत हुई सिंधी माण्हुनि सां, सिंध धरतीअ सां, जंहिंजे करे हिन सिंध सां इश्क जे ॾोह में शहादत माणी। केर अंसारी चयो त बशीर ख़ान कुरैशी जो विछोड़ो क़ौम लाइ दर्दनाक अलमियो आहे, जॾहिं त वरसी तक़रीब खे ॿियनि अॻुवाननि पिणु ख़िताब कयो। कराचीअ मां बि असां वटि पाणी कमीशन जी अहम ख़बर आहे त जस्टिस अमीर हानी मुस्लिम जे सरबराहीअ में वाटर कमीशन जी कार्रवाई थी, जिते कराची जो मेयर वसीम अख्तर, बल्दियात वारो सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार पेश थिया। कमीशन शहर में सफ़ाई जे नाक़िस सूरत हाल ते कावड़ जो इज़हार कयो ऐं अख़्तियारनि खे ख़बरदार कयो त शहर में खोटाईअ जो मवाद किथे बि नज़र आयो त ज़िम्मेवार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हूंदी। बल्दियात वारे सेक्रेटरी कमीशन खे ॿुधायो त शहर साफ़ करण KMC जी ज़िम्मेवारी आहे, जंहिं ते कमीशन जो चवणु हो त तव्हां लिखी ॾियो शहर खे साफ़ करण में 3 साल लॻंदा त आउं मामिलो सुप्रीम कोर्ट मोकिलींदुसि। बल्दियात वारे सेक्रेटरी जो चवणु हो त हर नाले ते ऐं रिफ़ाई प्लाटनि ते KDA ऐं KMC जी मदद सां कब्ज़ो कयो वियो आहे। इहे ई इदारा सरकारी प्लाटनि ते कब्ज़ा कंदा आहिनि ऐं अदालतुनि में हथ खणी वेंदा आहिनि। कमीशन जो चवणु हो त KDA ऐं KMC हुकूमत जा इदारा आहिनि, जेके बि कमु कराइणा आहिनि उहे
कंहिं हिकु इदारे खां कराइणा पवंदा। जस्टिस अमीर हानी मुस्लिम चयो त गुजरनाले जी वेकर घटि कई वई आहे, जेको हिकु संगीन मसइलो आहे। समूरा इदारा वेही उन मसइले खे हल कनि, न त लिखी ॾियनि। बाद में वाटर कमीशन सिंध जे चीफ सेक्रेटरीअ खे 10 अप्रैल ते तलब कंदे लाॻापियल इदारनि खां बि वज़ाहत तलब करे वरिती। कमीशन DG रूरल डेवलपमेंट अथॉरिटीअ खे उहिदे तां बरतरफ़ करण जो हुकुम बि जारी कयो ऐं चयो त जूनियर ऑफिसर खे DG मुक़ररु करण ते खेसि उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जस्टिस अमीर हानी मुस्लिम कराची जे मेयर खे मुखातिब कंदे चयो त शहर जो हाल त बुरो थी चुको आहे। रोड खोटे मटीरियल विझंदा वेंदा आहिनि, उनखे केरु ॾिसंदो। कराची जे मेयर कमीशन खे ॿुधायो त PTCL खे इलेक्ट्रिक ऐं ॿियूं अख़्तियारियूं बिना पुछण जे रोड खोटींदियूं आहिनि। उन्हनि समूरनि इदारनि खे वार्निंग ॾेई चुका आहियूं। हिन चयो त शहर तारुनि जो झंग बणियलु आहे, पर हाणे ईअं न थियण ॾींदासीं। कराची जे निज़ाम खे मुख़्तलिफ़ इदारा कंट्रोल कंदा आहिनि। उन मौक़े ते बल्दियात वारे सेक्रेटरी चयो त जिन इदारनि खे रोड खोटण जी इजाज़त ॾिनी वेंदी आहे, हाणे उन्हनि खां नुक़सान जी रक़म बि वसूल कई वेंदी। कमीशन ख़बरदार कयो त खोटाईअ जो मवाद किथे बि नज़र आयो त उन जी ज़िम्मेवार सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हूंदी। वाटर कमीशन शहरी इदारे वाटर बोर्ड के इलेक्ट्रिक ऐं ॿियनि इदारनि खे हुकुम जारी कंदे चयो त तरक़ियाती कमनि खां पोइ बाद रोडनि तां खोटियल मवाद हटायो वञे। गंबट मां असां वटि अहम ख़बर आहे त गंबट जे ॻोठ लड़ीअ में जवाबदार मुड़ुस अनवर उजण राति देर पंहिंजे भाउरनि सां गॾिजी ज़ाल नसीम ख़ातून ते वहशियाणो तशदुद करे संदसि मुंहुं ऐं ॿाहूं सुॼाए छॾियूं, जंहिंखां पोइ औरत खे घर मां कढियो। अहिड़े इतलाह ते पुलिस पहुची तशदुद में बेहाल औरत खे थाणे ते संदसि फरियाद ते मुड़ुस अनवर उजण, ॾेर मुहरम उजण, आसिफ उजण, वहीद उजण, मुनीर उजण ऐं गुल हसन उजण ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं त मेडिकल लेटर ॾेई औरत खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंखां पोइ पुलिस औरत जे ॿिनि ॾेर जवाबदारनि मुनीर उजण ऐं आसिफ उजण खे गिरफ़्तार करे थाणे ते आंदो। उन ॾिस में मुतासिर औरत नसीम ख़ातून सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुड़ुस ऐं ॾेर वक़्त ब वक़्त तशदुद कंदा आहिनि। मुड़ुस राति नशे में धुत थी ॾेरनि मुहरम उजण, आसिफ उजण, वहीद उजण, मुनीर उजण ऐं गुल हसन उजण सां गॾिजी सख़्तु तशदुद करे मूंखे घरां कढी छॾियो। हिन मुतालबो कयो त ज़ालिम मुड़ुस ऐं ॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। होॾां गिरफ़्तार जवाबदारनि ॿुधायो त असां तशदुद न कयो आहे, भाॼाई माइटनि ॾांहुं वञण जो ज़िद कयो। असां खेसि चयो त 2 ॾींहं बाद छॾे ईंदासीं, उन तां हिन ड्रामो कयो आहे। अहम सुर्ख़ी आहे त बदीन में बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ हड़ताल करे धरणो हयो वियो। शाहनवाज़ चौक, बिलावल पार्क, पोस्ट ऑफिस जो सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ हेस्को वारनि बिजलीअ बहाल न कई त ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं, मुज़ाहिरीन जो चिताओ। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सॾ ते धारियुनि खे सुञाणप कार्ड ॾियण, सिंध जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी धरणा हया विया। उन ॾिस में शहदाद कोट में डिवीज़नल सदर हयात तुनियो, शबीर मक्सी, इमदाद सुमरो, ज़ाहिद मक्सी, फारूक सुमरो, ग़ुलाम अली मक्सी, इमरान खुश्क, रशीद मक्सी, दाद मोहम्मद खंड ऐं ॿियनि हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं पार्टीअ जा झंडा खणी प्रेस क्लब खां रैली कढी कोटो मोटो चौक ते पहुची धरणो हयो। ॿिए तरफ़ बदीन में शाहनवाज़ सियाल, अली हैदर पंवर ऐं राजा ख्वाजा समेत मिर्ज़ा ग्रुप जे काउंसलर एजाज़ ख्वाजा, रहीम खट्टी ऐं फतेह गोपांग हिमायत तौरु शामिल थी अलावाला चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो। सांगड़ में SDP ज़िलई सदर अली ॾिनो ख़ासकेली, जब्बार जूणेजो, एहसान शर, मुख़्तियार लिगारी, अली गुल ॾाहरी, मोहम्मद ख़ान सोलंगी, इस्माइल जूणेजो,
प्यार अली मशवरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई। होॾां जातीअ में कारकुननि अशरफ थईम, सलीम थईम ऐं अली अहमद मलाह जी अॻुवाणीअ में मलकाणी पेट्रोल पंप खां मगर भेन चौक ताईं एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई वई। जॾहिं त मांझंद में हैदर मलाह, गौतम चन्ना, अली शेर छछर, मीर हसन सूमरो, मंठार छछर जी अॻुवाणीअ में शाही बाज़ार मां कारकुननि रैली कढी मेन चौक ते धरणो हयो। शादी पलीअ में मुनीब शहरियार, तनवीर अली महर, अली दिल नवाज़ ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरो कयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाननि चयो त हुक्मरान मुनज़्ज़म साज़िश तहत सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ बर्मिन, बंगालिन सूदो ॿियनि धिकारियल धारियुनि खे सुञाणप कार्ड जारी करे किरोड़े सिंधी माण्हुनि जे दिलि आज़ारी करे रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध धरती क़ौमी वसीलनि सां मालामाल आहे, तंहिं हूंदे बि सिंधी माण्हुनि खे पंहिंजनि हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। सिंधी ॿोली दुनिया जी शाहूकार ॿोलियुनि में शुमारु आहे। अंग्रेज़नि जे दौर में बि ऑफिसरनि लाइ सिंधी पढ़णु लिखणु ऐं ॻाल्हाइणु लाज़मी हूंदो हो, पर बदकिस्मती इहा आहे त हिन वक़्तु सिंधी अवाम जे वोटनि ते चूंडियल हुक्मरान सिंधी अवाम सिंधी ॿोलीअ सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। हिननि चयो त हू हाणे सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश बर्दाश्त न कंदा ऐं पंहिंजी धरती, ॿोली ऐं वसीलनि जी मालिकीअ लाइ पाण किरदारु अदा कंदा। अहम सुर्ख़ी आहे त शाहपुर जहानिया में 9 घरनि खे बाहि लॻी वई, 3 हारी सड़ी ज़ख़्मी थी पिया। ॻोठ मिलो मुल्लो यूनिस माछीअ में चुल्ह मां चिणग उथण सबबि ग़रीब हारियुनि जे घरनि खे बाहि लॻी वई। ॾिसंदे ॾिसंदे बाहि घरनि खे साड़े रख करे छॾियो। बाहि विसाइण दौरान हारी, कादिर, इक़बाल ऐं सिकंदर सड़ी ज़ख़्मी थी पिया। 7 कखा वांगर सड़ी रख थी विया। ॻोठ इज़त बुघियो में बिजलीअ जे तारुनि मां बाहि, अली नवाज़ ऐं साले बुघियो जा घर बि साड़े रख करे छॾिया। इतला बावजूद फायर ब्रिगेड न पहुती। वाक़े बैदि मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि, केर बि मदद लाइ न आयो आहे। कंडियारो मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त कंडियारो में घर अंदरि औरत फौत, माइटनि खे क़तल जो शक। अंसारी मोहल्ले में औरत तहमीना सियाल घर में दम ॾिनो, पुलिस लाश इस्पताल पहुचायो। शक आहे त भेण खे क़तल कयो वियो आहे। भाउ जॾहिं त मुड़ुस जो चवणु हो त तबियत ख़राब थियण करे फौत थी आहे। अहम सुर्ख़ी आहे त एजाज़ जखराणी तशद जो निशानो बणायल लालचंद सेतलाणीअ वटि पहुतो, वेछा ख़तम थी विया। साबिर जखराणीअ तरफ़ां कयल ग़लतीअ ते तमामु घणो ॾुख पहुतो आहे। सदर हिंदू जनरल पंचायत जो चवणो हो त अवां असां वटि लड़ी आया आहियो, मामले खे ख़तम करियूं था। सिंधड़ीअ मां बि बाहि लॻण जी अहम ख़बर असां वटि आहे त सिंधड़ीअ भरिसां फुलेॾियूं जे ॻोठ कश्मीर मरीअ में चुल्ह जी चिणग मां बाहि लॻण सबबि 20 घर सड़ी रख थी विया आहिनि। हमीर मरी, शहमीर मरी, फतू मरी, सूमरो मरी, उर्स मरी, अहमद मरी, रमज़ान मरी, जलाल मरी समेत 20 हारपो कंदड़ पोहरितनि जा घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण जे नतीजे में 2 मेहनि जा पाॾा ऐं 4 बकरियूं बि सड़ी मरी वियूं आहिनि। ताज़ो लथल कणक जा 100 मण पुण बाहि जे नज़र थी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सूमर मरी, शहमीर मरी ऐं ॿियनि चयो त बरवक़्त इतला बावजूद हिंगोरनू टाउन वारी फायर ब्रिगेड न ॾिनी ऐं चयो त इहा ख़राबियल आहे। होॾां खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि दाहूं कंदे चयो आहे त बाहि सबबि घर में पियल लखें रुपयनि जो सामान सड़ी तबाह थी वियो आहे। अनाज बि सड़ी रख थी वियो आहे। हाणे खाइण लाइ कुझु ई न आहे। इंतिज़ामिया असांजी फौरी तौरु माली मदद करे। तगवाणीअ मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त तगवाणीअ भरिसां 2 धुरियुनि में खूनी तकरार जो निबेरो, 31 लख ॾंड। ॻोठ बिजाराबाद में अशरफ अली बिजाराणीअ जे सरपेछे में कारह ऐं क़तल जो निबेरो थियो। शाहनवाज़ मलक ते क़तल जो 20 लख ऐं रहज़न मलक ते कारह जो एवज़ 11 लख ॾंड। जंहिं बैदि ॾोही धुर मौक़े ते 1 लख रुपया मुतासिर धुर जे रहज़न मलक खे अदा कया। बक़ाया रक़म 5 किस्तनि में अदा कई वेंदी। अहिड़े फ़ैसिले बैदि 2 धुरियूं खीर खंड थी वियूं। गोलाड़ीअ मां बि असां वटि अहम ख़बर आहे त क़ौमी अवामी तहरीक करप्शन, पाणी खोट,
कणक जे आबादगारनि खे बारदाणो न मिलणु, ज़रात जी तबाही, तरक़ियाती कम न थियणु, नौकरियुनि जे विकिरे, गैर क़ानूनी धारियुनि खे सुञाणप कार्ड ॾियणु, ज़ुल्फ़िकार बहरिया टाउन ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजो, अनवर सूमरो, रोशन किनराणी, मुस्तफ़ा निज़ामानी, अनवर नूहानी, निहाल नूहानी, सिंधियाणी तहरीक जी सदर ज़ीनत समूह, अमीर ज़ादी ब्रह्माणी, हज़ार नाज़ किनराणी, आरिफ राजपर, सफ़िया निज़ामानी, ज्ञानचंद महेश्वरी ऐं रमेश कुमार जी अॻुवाणीअ में कड़ियो गहवर खां गोलाड़चीअ ताईं मोहब्बत सिंध रैली कढी वई ऐं जलसे आम कयो वियो। कड़ियो गहवर बाईपास गोलाड़ची पहुचण ते अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं रैलीअ ते शहरीन वापारियुनि ऐं सियासी समाजी कारकुननि गुल निशावर करे शानदार इस्तक़बाल कयो। जंहिंखां पोइ जलसे आम खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पीपल्स पार्टी सिंध जे पाणीअ ते धाड़ा हणाइण लाइ चश्मा, जहलम, तौसा, पंचनद ऐं ग्रेटर थल कैनाल जहिड़ा धाड़ेल वाह ठाहिया। कालाबाग डैम लाइ बजट में पैसा रखिया। सिंध खे जेको पाणी मिले थो उहो पीपी वज़ीर ऐं वॾेरा ज़बरदस्ती खणी रहिया आहिनि। आसिफ़ ज़रदारी समेत समूरनि पीपी वज़ीरनि ऐं वॾेरनि जे हज़ारे एकड़ ज़मीननि खे आबाद करण लाइ कैनालनि मां गैर क़ानूनी सिधा वाटर कोर्स कढिया विया आहिनि। उन्हनि खे को बि मोगो नाहे। उहे 12 महीना हली रहिया आहिनि। पुछड़ी जे आबादगारनि ऐं नंढनि आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे। अदालती हुकुमनि बावजूदि कमंद जे आबादगारनि जे अघु न ॾिनो वियो ऐं हाणे कणक जा ख़रीदारी सेंटर नथा खोलिया वञनि। बारदाणो आबादगारनि बदिरां वापारियुनि खे किरोड़े रुपयनि जे कमीशन वठी ॾिनो पियो वञे। बदीन, ठठो, टंडो मोहम्मद ख़ान, घोटकी, खैरपुर, सेवण, दादू, सांगड़, हैदराबाद, टंडो अलायार, कराची, कंदकोट, शिकारपुर, लाड़काणू, जामशोरो, रोड़ी ऐं ॿियनि ज़िलनि मां रोज़ानो अरबे रुपयनि जो तेल ऐं गैस निकिरे थो, पर सिंध में हारी, मज़दूर ऐं ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहिनि। हिन चयो त हुक्मरान सिंध जी वहदत, शहीदनि जा खून, अवाम जो वेसाह, अमुन, इंसाफ़, तइलीम, सिहत, ज़रात, ख़ुशहाली, हारिन ऐं मिसकीननि जा ख़्वाब, दरिया, समुंड, ॿेट, कोयलो, जबल, तेल, गैस ऐं ॿियनि वसीलनि समेत हर शइ विकिरो करे रहिया आहिनि। थर समेत सॼी सिंध में मासूम ॿार ख़ुराक जी खोट ऐं बीमारियुनि जो इलाज न थियण सबबि मरी रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ सिंध खे नज़र अंदाज़ कयो। समूरा वॾा तरक़ियाती मनसूबा पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे ॾिना। नवाज़ शरीफ़ जो इदारनि सां टकराउ मुल्क में इंसाफ़ खे सवालिया बनाए छॾियो आहे। इमरान ख़ान वटि सिंध खे ॾियण लाइ कुझु बि न आहे। हिन जी एजेंडा ते ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब आहे। कराची सिंध जी दिलि आहे। उनखे केर बि धार नथो करे सघे। धार सूबे जा ऐलान कंदड़ दफ़न थी विया। सिंध जा माण्हू करप्शन ऐं ज़रात जी तबाहीअ ख़िलाफ़ मैदान ते अचनि ऐं क़ौमी अवामी तहरीक जी जिदोजहद में शामिल थियनि। हिन चयो त सीपेक मां फ़ाइदो वठण लाइ सिंध हुकूमत तरक़ीअ जो ॼार पखेड़ण लाइ को मनसूबो नाहे ठाहियो। हुक्मरान ग़रीब अवाम जे तरक़ी ऐं तब्दीली नथा चाहिनि। मुराद अली शाह जो कमु बादशाह सलामत खे फ़ाइल पुॼाइण ऐं उन्हनि खां पुछी सही करणु आहे। हिन चयो त अमरीका, हिंदुस्तान करप्ट हुक्मरान ऐं दहशतगर्द सीपेक ऐं वन बेल्ट वन रोड मनसूबे खे नाकाम बणाइण चाहिनि था। आलमी ताक़तवर हिंदुस्तान ऐं अफ़गानिस्तान ज़रिए पाकिस्तान में दहशतगर्दी पखेड़े रहियूं आहिनि। उनखां अॻु अयाज़ लतीफ़ अली जे राहूकीअ में शहीद फाज़ल राहूअ जी मज़ार ते हाज़िरी भरी, जॾहिं त टंडो बागो में क़ौमी अवामी तहरीक अॻूणे साथी आरिफ ज़ौर लवानी शरीफ़ में सिंधियाणी तहरीक जी सालिया गोपांग जे लाॾाणे ते वारसनि तां तज़ियत कई। मांझंद मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त मांझंद लॻ बाअसर जो मिडल बाद प्राइमरी स्कूल ते बि कब्ज़ो हो। मोहम्मद मूसा मुरीदाणीअ में गर्ल्स मिडल स्कूल जी इमारत में अनाज ऐं ॿियो सामान रखी कब्ज़ो करे वरितो आहे। साॻी 62 शख़्स ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी साल अॻु मरमत कयल छत खे बि डहिराए छॾियो। 62 शख़्स स्कूल जी छत जा टीयर गार्डर ऐं सिरूं खणाए घर रखी छॾिया। पुछाणो कंदड़नि ते हमिलो।
मुतासिर शख़्स जो एहतिजाज बाअसर पारां स्कूल मरमत जो ठीको मिलण जी दावा सबूत ॾियण खां इनकार। दादू मां बसां टाइम सुर्खी आहे त दादू में सिविल जज जो थाणे ते छापो नाहक वाड़ियल 2 ॼणा बाज़ियाब। टंडो आदम मां बसां टाइम सुर्खी आहे त टंडो आदम में नौजवान छोकिरी मुबैन अगवा पीउ जो एहतिजाज। लतीफ़ गेट वेझो 3 हथियार बंदन इनशा शेख खे अगवा करे खणी विया आहिनि, पीउ जो इल्ज़ाम। हिन मुतालबो कयो त अगवा कंदड़नि खे गिरफ़्तार करे संदसि धीअ खे बाज़ियाब करायो वञे। सेवण मां बसां वटि अहम सुर्खी आहे त साहुरा ऐं माइट भरजलो न थिया, दर बदरीअ जो शिकार औरत आबघात करे छॾियो। नसरपुर में ॾिनल 35 वरनि जी नज़ीरा ज़ाल गुल मोहम्मद सियाल माइटनि जे शहर सेवण आई, खेसि रिहाइश न मिली। 2 ॿारनि समेत 3 ॾींहं दरबदर रही लाल बाग में ओबाश खेसि तंग कंदा रहिया, हूअ पाण खे बचाईंदी रही। फ़क़ीरनि औरत हुअण करे रात बाग में तरसण न ॾिनो। 3 ॾींहंनि खां पोइ हिन पाण खे गटर नाले में उछलाए छॾियो। चौकीदार जे इतला ते पुलिस लाश कढी अस्पताल पहुचायो, भाउ खेसि ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। लाश वारसनि हवाले कयो वियो। हैदराबाद मां बसां वटि अहम ख़बर आहे त हैदराबाद में सिंध लैंग्वेज अथॉरिटीअ जे डॉक्टर नबी बख़्श बलोच हाल में डॉक्टर नबी बख़्श बलोच जी 7वीं वरसी संदसि ख़ानदान तरफ़ां मल्हाई वई। वरसीअ तक़रीब खे ख़िताब कंदे नामियारे लेखक इनाम शेख चयो त डॉक्टर नबी बख़्श बलोच इल्म ऐं अदब जो ऊचो जबल हो, जंहिंजो कलम ऐं काग़ज़ सां आख़िरी साह ताईं रिश्तो रहियो। डॉक्टर नबी बख़्श बलोच सां असांजो मोहबत ऐं अक़ीदत वारो रिश्तो हो, हू हिकु सचो इंसान हो। प्रोफेसर कलंदर बख़्श लखियारी चयो त डॉक्टर नबी बख़्श बलोच लोक अदब ज़रिए सिंध जे सरहदुनि बाबति ॿुधायो, जंहिंखे सिंध जे तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी वॾी ॼाण हुई। डॉक्टर मखमूर बुखारी चयो त डॉक्टर नबी बख़्श बलोच इदारा जोड़ींदड़ शख़्सियत हो, जंहिंजी शख़्सियत मशल राह आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार आबिद चयो त डॉक्टर नबी बख़्श बलोच आलिम ऐं फाज़िल माण्हू हो, जे सॼी हयाती रहनुमाई कंदे गुज़ारी। प्रोफेसर तहमीना मुफ़्ती चयो त डॉक्टर नबी बख़्श बलोच शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे रिसाले जा 10 जुल्द आणे वॾो कारनामो कयो। डॉक्टर नबी बख़्श बलोच जो कलमी पोरियो हमेशह क़ाइमु रहंदो। लेखक नसीर मिर्ज़ा चयो त डॉक्टर नबी बख़्श बलोच इल्म ऐं ॾहाप जो समुंड हो ऐं हू सिंध परस्त हुअण सां गॾु नज़रियाती शख़्स हो। गुल मोहम्मद उमरानी चयो त डॉक्टर साउंड ऐं एथेटिंग स्कॉलर हो, हिन सिंध जे इल्म ऐं स्कॉलरशिप जो मयार रखियो हो ऐं उन मयार खे आलमी सतह ताईं मञायो। इनायत बलोच चयो त डॉक्टर बलोच जा केतिरा ई कारनामा आहिनि, अहिड़ियूं शख़्सियतूं सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि। डॉक्टर नबी बख़्श बलोच इल्म ऐं अदब ज़रिए अहिड़ी पोख ॾिनी आहे जंहिंसां अंबार घटि न थींदा। तक़रीब दौरान प्रोफेसर लेखक डॉक्टर मोहम्मद उमर चंड डॉक्टर नबी बख़्श बलोच तरफ़ां मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे मोकिलियल ऐं आयल ख़तनि ते रोशनी विधी। तक़रीब खे अब्दुल नबी चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। कालम तहरीर कयो आहे दस्तगीर भट्टी ऐं उन जो उनवान आहे कारे धन के अच्छो करण जूं अटकलूं। दस्तगीर भट्टी पंहिंजे कालम में लिखे थो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जनाब साकिब निसार 2 ॾींहं अॻु में इहो ऐलान करे किरोड़े माण्हुनि खे हौसलो ऐं इत्मीनान बख़्शियो त जेकॾहिं मुल्क मथां वरी बि मार्शल लॉ मढ़ींदा त आऊं न रुगो मज़ामत कंदुसि, पर उमेद अथमि त मुंहिंजा साथी जज पिणु कंहिं बि ग़ैर आइनी ऐं ग़ैर क़ानूनी सरिश्ते खे लागू थियण न ॾींदा। चीफ जस्टिस जे उन बयान अहिड़नि सियासी अॻुवाननि जी प्रोपगेंडा वारे फूकड़े मां हवा कढी छॾी आहे, जिन जी दिली ख़्वाहिश हुई त संदूर ख़ानदानी राज खां सवाइ हलंदड़ सियासी निज़ाम भले वेड़जी वञे। मियां नवाज़ शरीफ़ वारा बि आसिफ़ ज़रदारीअ वांगुरु इक़्तिदार जे कुंजी पंहिंजे खीसे में रखण जा हेराक आहिनि। इसाक डार हुजे या शाहिद ख़ाकान अब्बासी जहिड़ो वफ़ादार ऐं ताबेदार, हीअ माण्हू कंहिं ते बि एतबार न कंदा आहिनि सवाइ पंहिंजे घर भातियुनि मां अहिड़नि भाउरनि या औलाद मथां जिन जे नाले ते चोरी कयल मिल्कियत लिकाए रखी अथनि।
पाण नवाज़ शरीफ़ खे छॾे आसिफ़ ज़रदारीअ जो मिसाल वठूं था, जंहिंखे अॼु ॾींहं ताईं सवाइ पंहिंजे कुझु ख़ासि वज़ीरनि ऐं मुशीरनि जे ॿिए कंहिं बि माण्हूअ ते एतबार न आहे। तंहिं करे सियासी क़ुवतुनि जो साथ ॾियण बदिरां इस्टेब्लिशमेंट जो मोहरो थियण में ई पंहिंजी भलाई भाए थो। बिलावल ज़रदारी भुट्टो खे त फ़क़ति मुख़ालिफ़नि ते तंज़ जा तीर वसाइण लाइ अॻियां कयो थो वञे, बाक़ी मुख्य फ़ैसिलनि में त हिन खे पाण सां गॾु विहारींदा बि न आहिनि। तरुगो फ़ोटो सेशन ख़ातिर जॾहिं त नवाज़ शरीफ़ खे पंहिंजो भाउ यानी शहबाज़ शरीफ़ उन करे धीअ ऐं पुटनि जे भेट में नथो वणे, छाकाणि त समूरी मिल्कियत ऐं बैंकुनि में पियल ख़ज़ानो औलाद जे नाले खोलियल अकाउंट्स में आहिनि, जिन बाबति शहबाज़ शरीफ़ खे कॾहिं ॼाण ई कोन ॾिनऊं त मतां हिसोपती घुरी वठे। अॻे ईअं हो त जॾहिं हक़ हलाल जी कमाई हूंदी हुई त पूरे कुटुंब में मिटनि माइटनि खां वठी भाउरनि ऐं भेनरुनि ताईं सभिनी खे ॼाण मिलंदी हुई त फलाणे हमरा पंहिंजी ॿनी या घर खपाए हेतिरा पैसा रोकड़ा कमाया आहिनि। अॼुकल्ह त मुख्य बैंक जा ऑफिसर दोस्त ॿुधाईंदा आहिनि त रुशवतख़ोर ऑफिसरनि जा लाकर त भरियल आहिनि, पर उन्हनि जी ख़्वाहिश आहे त बैंकुनि में ही नंढड़ा लाकर न पर वॾा कंटेनर हुजनि, जिन में असां पंहिंजा डॉलर ऐं पाउंड लिकाए सघूं। केतिरनि ई कामोरनि त हराम जे माल मझां 10-10 प्लाट फ्लैट ऐं बंगला वठण सां गॾोगॾु 3 ज़ालूं बि रखी छॾियूं आहिनि। ऐं उन्हनि मां घणनि सिंधी ऑफिसरनि जे करतूतनि खां वाक़ुफ़ु आहियां। चाहियां थो त 5 करोड़ मिसकीन क़ौम जे मुस्तक़बिल खे बर्बाद कंदड़ ही दोज़ख जा दारोगा हिन दुनिया में ई इबरत जो ई निशान थियनि ऐं माण्हुनि खे संदुनि पोहरे जी कुझु न कुझु रक़म मोटी मिले त चङो। अॼुकल्ह फ़िलहाल इस्टेब्लिशमेंट जो साथारी बणिजी पंहिंजी जान बचाईंदड़ हमरा त आसिफ़ अली ज़रदारी बि ज़ोर आहे, जंहिं सिंध में कारखाना त लॻण ई न ॾिना, बल्कि सिंध जे सॼी ज़रई मैशियत खे बि यरकमाल करे किरोड़े सुखियनि सताबनि सिंधियुनि खे बुखियो ऐं बदहाल करे छॾियो अथसि। ज़रदारी साहब खे बि वज़ीर आज़म जे कारो धन अछो करण वारे स्कीम न वणी आहे। हक़ीक़त में त सभ खां वधीक ज़रदारीअ खे फ़ाइदो आहे उन स्कीम मंझां, पर हिकु त संदसि नाले ते टको बि न आहे ऐं न ई का मिल्कियत, ऐं ॿियो त अरबी शेखनि खे ठठे ज़िले में खीर थर जबल वारे रेंज में शिकारगाहनि लाइ ज़मीनूं ॾेई पंहिंजा पैसा बेनामी अकाउंट्स में ईअं महफ़ूज़ करे छॾिया अथसि जो केस का परवाही न आहे। कंहिंखे बि सच नथो ॿुधाए त टोटल केतिरो माल कमायो अथसि। खेनि उहो बि चई नथो सघिजे त मुंहिंजो 1 डज़न खां वधीक शुगर मिलूं, पेट्रोल पंप, लखें एकड़ बनियूं दुबई, लंडन, पेरिस, न्यूयॉर्क, इस्लामाबाद, लाड़काणे, कराची, लाहौर ऐं मुल्तान में बिलावल हाउस नाले महल माड़ियूं आहिनि, जेके संगत पारां मिलियल सूखड़ियूं ॼाणाए पंहिंजे औलाद नाले फ़क़ति तॾहिं कराए सघंदो जॾहिं क़ानूनी तौर ते पंहिंजे पाण खे उन्हनि मिल्कियतुनि जो मालिक मञे। जीअं त इहे समूरियूं जॻहियूं ऐं फैक्ट्रियूं नौकरनि ऐं मुंशियनि जे नाले आहे। तंहिं करे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान जे ऐलानियल स्कीम मां खेसि तिर जेतिरो बि फ़ाइदो ॾिसण में नथो अचे। इहो ई सबबु आहे त उन्हनि एमनेस्टी जे आसिफ़ ज़रदारी ऐं बिलावल ॿिन्ही मुख़ालिफ़त कई आहे। सवाल आहे त छा क़ौमी ख़ज़ाने में धाड़ा हणी मालदार बणियल कामोरा, सहाफ़ी, जज ऐं सियासी रहनुमा पंहिंजनि ॿारनि बचनि सां, ज़ालुनि ऐं माउ पीउ सां रुशवत वारे माल बाबति कीअं ॿुधाए सघंदा आहिनि त हेतिरा करोड़ डॉलर आसमान मझां नाज़िल थिया आहिनि, जेके अव्हां जे नाले जमा कराया अथऊं। मतां ॿुधायो अथो चाचनि ऐं मामनि खे। मूंखे लाहौर जे हिकिड़े सीनियर सहाफ़ी दोस्त इहा ॼाण ॾिनी त मार्च 2016 में जॾहिं पनामा पेपर्स ज़ाहिर थिया ऐं सॼी दुनिया जी अख़बारुनि में टीवी चैनल्स ते उन्हनि माण्हुनि जे ॻुझनि बैंक अकाउंट्स जा तफ़सील छॾिया, जिन में नवाज़ शरीफ़ जी धीअ मरियम ऐं पुटनि जे नाले किरोड़े डॉलरनि ऐं लंडन में मिल्कियतनि जो विचूर ॾिनल हो। उनखे पढ़ी पंजाब जो वॾो वज़ीर ऐं नवाज़ शरीफ़ जो सॻो भाउ शहबाज़ शरीफ़ बि वॾे भाउ सां कावड़जी पियो ऐं चयाईंसि त हेतिरो माल अकेले सिर खाइण जी नियत बद हुई, तॾहिं ज़लील ऐं ख़वार थिया आहियो।
हिसाब लॻायो त चोरीअ जे माल मां वॾो भाउ पंहिंजे नंढे भाउ खे बि हिसो ॾियण लाइ तयारु न आहे ऐं नंढे भाउ खे बि तॾहिं इहा ख़बर मिली जॾहिं आलमी मीडिया पनामा पेपर्स में इहो फाट फाड़ियो। पंहिंजा वॾड़ा हक़ ते चवंदा हुआ त माण्हुनि खे तोड़े सगन भाउरनि खे वेढ़ाइण वारियूं फ़क़ति 3 शयूं आहिनि, ज़र, ज़न ऐं ज़मीन। हाणे जॾहिं सभिनी खे सिर सां लॻी आहे त नेब जो चेयरमैन बि दाबा साबा नथो सहे, सुप्रीम कोर्ट जो मूड बि सियासी तोड़े अस्करी क़यादत खे वणण जहिड़ो न आहे। तंहिं करे नवाज़ शरीफ़ जी ॻुझे हुकुम ते कारो धन अछो करण लाइ तड़ तकड़ में स्कीम जो ऐलान कंदे वज़ीर आज़म ख़ाकान अब्बासीअ माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहिण लाइ ऐलान कयो आहे त सियासत में हिसो वठंदड़नि खे इहो फ़ाइदो न ॾींदासीं। ज़ाहिर आहे त जॾहिं नवाज़ शरीफ़ जे सॼी दौलत 1991 खां वठी पंहिंजे 2 पुटनि हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ जे अकाउंट्स में आहे, जेके सियासत में आहिनि ई कोन, त उन्हनि खे 1 अरब रुपयनि मां फ़क़ति 2 सैकड़ो यानी 2 करोड़ स्टेट बैंक में जमा करे 98 करोड़ मुफ़्त में फबी वेंदा। जेकॾहिं संदुनि मिल्कियतूं ऐं नक़द रक़मूं हज़ारें करोड़ आहिनि त सम्झो शरीफ़ ख़ानदान जा वारा नयारा थी वेंदा, जॾहिं त करोड़े मिसकीन माण्हू बुख ॾुख ऐं बदहालीअ जे दुॿनि में अञा वधीक फासिजी वेंदा ऐं संदुनि ईंदड़ नसुल बि कर्ज़नि में कारा थी ॼमंदा। पंहिंजे गुज़िरियल ख़मीस वारे मज़मून में भुटे साहिब जे चङाई ऐं ग़लतियुनि बाबति लिखियो हुअमि, जंहिं ते मुख़्तलिफ़ पढ़ंदड़नि पंहिंजी राय ॾिनी। हिकिड़ो हमराह ज़िद ते हो त GM सईद ऐं पली जे सिंध जे गादीअ वारो शहर मुहाजिरनि हवाले करणु चाहियो थिए, पर उन ॻाल्हि में को बि शक नाहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे कराचीअ खे वापसि सिंध जी गादी ठाहे सिंधियुनि खे उतां बेदख़ल थियण खां बचायो। लियारी, मलीर, गडाब, इब्राहिम हैदरी ऐं शहर जे चौधारी 5000 सिंधी ॻोठ भुट्टो शहीद बचाए वियो। मूंखे चङीअ तरह यादि आहे त बेनज़ीर भुट्टो पुण शहर जे सिंधी बरोच आबादीअ जो ख़ासि ख़्यालु रखंदी हुई ऐं लियारीअ खे पंहिंजो घर सम्झंदी हुई। मीर मुर्तज़ा भुट्टो जी शहादत खां 12 साल अॻु संदसि नंढो भाउ शाहनवाज़ भुट्टो पेरिस में पुरस्रार नमूने वफ़ात करे वियो हो। 1985 जे विच धारे जॾहिं मोहम्मद ख़ान जून जो मुल्क जो वज़ीर अज़म ऐं गौस अली शाह सिंध जो चीफ मिनिस्टर हो त बेनज़ीर भुट्टो कारो वेस पहिरें भाउ जे जनाज़े सां गॾु कराची एयरपोर्ट ते अची लथी, जितां खेसि हुकुम ॾिनो वियो त साम्हूं बीठल हिकु फोकर जहाज़ में चढ़ी हवाई अॾे ताईं मोहन जो दड़ो वञी लहो ऐं पंहिंजे अबाणे मुक़ाम में मरूम खे दफ़नाइण जो इंतज़ाम करियो। बाक़ी तबियत जी बेनज़ीर हुकूमत मथां अॻु में ततल हुई, तंहिं करे हाकिमनि जे उन हुकुम जी भंजकड़ी कंदे हिन कराची एयरपोर्ट ते हज़ारें गॾु थियल जियालनि खे हिदायत कई त पहिरीं शाहनवाज़ जी मढ़ लियारी खणी हलंदासीं। मुख्य कारण उहो हो त भुट्टो साहिब जी फांसीअ खां पोइ हिन ख़ानदान सां हीअ ॿी ट्रेजेडी थी हुई, जंहिंमें हिकिड़ो जवान जमान शाहनवाज़ मौत जो शिकार थी वियो हो। शाहनवाज़ खे ज़ुल्फ़कार अली भुट्टो गोगोल करे सॾींदो हो, जेको 18वीं सदीअ जो शानदार रूसी अदीब हो ऐं जंहिंजा नावल ऐं कहाणियूं भुट्टो पाण वॾे शौक़ सां पढ़ंदो हो। 1984 में मूं बि गोगोल जो नावलेट दी नर्स तर्जुमो करे बरसात मैगज़ीन में छापियो हो। बहरहाल गोगोल जो मढ़ गाॾीअ में विझी बेनज़ीर कराची एयरपोर्ट जा समूरा लंघ लताड़े ऐं हज़ारें कारकुननि जे सग सां गेट टोड़े सिधो अची लियारी पहुती, जिते जीअं सोड़ियुनि घिटियुनि मां जनाज़ो खणी पे बेनज़ीर लंघी त घरनि मंझां मर्द तोड़े मायूं घिटियूं रस्तनि ऐं चौकनि जे चइनी पासनि खां गॾु थी विया। जेतोणीकि हीअ माताम जो मंज़र ॾाढो पुरअमन हो, पर जनरल ज़ियाओ खे अची फिफड़ी लॻी, जेको कंहिं बि क़िस्म जे सियासी मेड़ाके खां वऊं वेंदो हो। चवनि था त जनरल ज़िया पाण वॾे वज़ीर खे फ़ोन करे गौस अली शाह ते ॾमरियो ऐं मथसि अहिड़ा त छो छंडियाई जो सिंध पुलिस खे लाठी चार्ज जो हुकुम ॾिनो वियो। हीअ कालम अञा हलंदड़ आहे
ऐं सुभाणे वरी अव्हां जे समातुनि जे नज़र कंदासीं। इहे कालम तहरीर थियल हुयो दस्तगीर भट्टीअ जो ऐं उनवान हुयो कारे धन खे अछो करण जूं अटकलूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन